हाणे रिपोर्ट शामिल कयूं पिया चक मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे जतू ख़ान शहर जी। चक लॻे ॻोठ अब्दुल मजीद कुर्सी जतोई लॻे वेठल घर पंहिंजा वासी ॻोठाणा औरत जे डिलीवरी जे हवाले सां मोटरसाइकिल ते जहान खान अस्पताल वञी रहिया हुआ त चक वेझो सखर रोड भरिसां बेकर रोड ते नामालूम हथियार बंदनि खेनि रोके फुर करण जी कोशिशि कई त खेनि ॻोठाणनि पारां फ़ौरन सां मुज़ाहमत कई वई ऐं फ़ौरन क्लाशनकोफ जूं सिधियूं गोलियूं हणी डिलीवरी लाइ वेंदड़ ॻोरारी औरत मसमात तोताज़ाल जमालदीन बुरड़ जतोईअ खे मौक़े ते ई क़तल करे छॾियो ऐं नौजवान सादिक बुरड़ जतोईअ खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। औरत खे क़तल ऐं नौजवान खे ज़ख़्मी करण खां पोइ फ़ौरू फ़रार थी विया। अहिड़े इतलाह ते चक पुलिस ऐं फ़ौती औरत तोता बुरड़ जतोई जा वारिस वाक़े वारे हंधि पहुची क़तल थियल औरत जो लाश ऐं ज़ख़्मीअ खे लखी ग़ुलाम शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टराणीअ पारां औरत जे पेट में ॿार जी बि फ़ौत थियण जी तस्दीक कई ऐं औरत जो मड़ पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। होरां DSP लखी ग़ुलाम शाह जी अॻुवाणीअ में पुलिस दल ॻोठ ऐं गणगाई महर ते चढ़ाई करे शक जे बुनियाद ते कुझु गिरफ़्तारियूं बि कयूं आहिनि ऐं ॻोठनि मां हिकु ट्रैक्टर ऐं 20 डोर काए ढक हवाले कया विया आहिनि। पुलिस ज़रियनि खां मिलियल ॼाण मुताबिक़ पुलिस दल ॻोठ में ताहिर महर ऐं गणगाई महर में परियल महर जी गिरफ़्तारी लाइ चढ़ायूं कयूं आहिनि। जतू ख़ान शहर, सचाई न्यूज़, चक।